उजाला सोलंकी खे प्रोटेस्ट 14 नुक़्ता पहिरों नुक़्तो असांजो जेको अहम आहे उहो आहे सिंध जे जेका इम्कानी जेका हिते सूबनि जूं ॻाल्हियूं हलनि पियूं उन जे खे त इहा ज़बान बंदी कयो या मीरासी जेको राग आहिनि ॿिया सूबनि जो हिननि खे जेको आहे ज़बान खे लगाम ॾियो। सिंध जे विरासत ते ॻाल्हाइण बि गुनाह था सम्झूं। विरासत त परे जी ॻाल्हि हुन ते गुनाह टॉपिक ते ॻाल्हाइण बि गुनाह था सम्झूं। सिंध फितरी मुल्क आहे, सिंध असांजो वतन आहे, सिंध असांजो देश आहे, असां सभिनी खां हिते मुआइद आहियूं। इन करे हिन ते ॻाल्हाइण सिंध गवर्नमेंट पंहिंजी पोज़ीशन वाज़े करे। नंबर 1 नंबर 2 त असां जेका प्रिया कुमारी आहे या जेके मिसिंग ॿार आहिनि उन्हनि ते जुडिशियल असांजो वाहिद पैगाम आहे यूनाइटेड सिंध स्ट्रॉन्गर पाकिस्तान। अगर तव्हां कंहिं बि सूबे या सिंध जी डिवीजन जी ॻाल्हि कंदो या पाकिस्तान सां दुश्मनी आहे। सिंध जो मुतहद ऐं मज़बूत हुजणु तमामु लाज़िम मलज़ूम आहे ऐं उहो जेसिताईं मुतहद ऐं मज़बूत आहे ऐं मुनज़िम आहे त पाकिस्तान मुनज़िम आहे। इन जे लाइ पाकिस्तान सां छेड़खानी न कयो। सिंध सां छेड़खानी पाकिस्तान सां छेड़खानी आहे। वो जिन लोगों के साथ उठ बैठ रहे हैं उनका ये तरीका वारदात है, वो सर्टिफिकेट बांटते हैं कौन दहशतगर्द है कौन नहीं है, तो वो उठ गलत जगह पे रहे। उनकी जो परवरिश इस टाइम हो रही है सियासी परवरिश गलत जगह। कराची बार का मोटिव ये हमारा स्लोगन है यूनाइटेड सिंध स्ट्रॉन्गर पाकिस्तान। सिंध की डिवीजन के ऊपर हम एक टका भी बर्दाश्त नहीं करेंगे। सर प्रोटेस्ट करण जो मक़सद इहो आहे त असां हिकिड़ो पंहिंजो मैसेज जेको आहे ॾियणु चाहियूं था क्लियर ऐं लाउड ऐं क्लियर उन्हनि माण्हुनि खे जेके जिन्हनि जूं इहे नापाक अज़ाइम आहिनि त उहे सूबनि खे टोड़ींदा ऐं पाकिस्तान जे वफ़ाक़ खे ख़तमु कंदा। सो असांजो उन्हनि खे सिधो सो जेको आहे सो एहतजाज आहे ऐं असां पीपुल्स पार्टी मां इहा तवक़ो था रखूं ऐं असां मुतालबो था करियूं हिकदमि जेको आहे इजलास घुराए इहे जेके ॻाल्हियूं माण्हू कनि पिया उन्हनि खे शटअप कॉल ॾियनि ऐं रेज़ोल्यूशन पास कनि त असीं सूबनि जे विरहाइण जे हक़ में न आहियूं। न त हर सूरत दीगर असीं इहो सम्झंदासीं त पीपुल्स पार्टी वारा बि इन साज़िश में बराबरि जा शरीक आहिनि ऐं उन्हनि सां गॾियल आहिनि। असांजो हिन वक़्तु जेको आहे सो सिविल सोसाइटी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जेके इन खे मुखालिफ़ आहिनि सूबनि जे लाइ उन्हनि सां बि ॻाल्हियूं हलनि पियूं। असांजो पाकिस्तान सॼे में जेकी बि माण्हू इन सूबनि जे ख़िलाफ़ आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं असांजो गॾियल लाइ अमल न सिर्फ़ु सिंध ताईं पूरे पाकिस्तान में असीं हलाईंदासीं ऐं हिननि जा नापाक अज़ाइम कॾहिं बि असीं न थियण ॾींदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हां पुछो त ही सभु जमा थिया आहिनि। ही असांजो मौक़िफ़ ॾिठो ई वाज़े इहो आहे त सिंध में नया सूबा हर किस क़बूल न आहिनि। सिंध में छा कंहिं ते बि किथे बि नवां सूबा हर किस क़बूल न आहिनि। नवां सूबनि जी ॻाल्हि कई वञे एडमिनिस्ट्रेशन जी ॻाल्हि थी करें भाउ तव्हां पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन लोकल गवर्नमेंट सुधारियो। तव्हां हेॾे अची सिंध खे तव्हां टोड़ियो। सिंध जे विरागे जी ॻाल्हि हर किस क़बूल न आहे। हिन बेसिक हिन में असांजा जेके आहिनि इशूज़ आहिनि जेके सिंध में हलनि वेठा कारोकारी जो सिस्टम आहे उहो ख़तमु कयो वञे ऐं उन खां पोइ वॾेराशाही ख़तमु कई वञे। मेन पिलर आहे असांजो सिंध सूबनि वारो आहे। उन खां पोइ मेरिट जी लताड़ सिंध पब्लिक सर्विस कमीशन में हिकु ग़रीब जो ॿार जॾहिं इंटरव्यू में उनखे फेल कयो थो वञे इहा मेरिट जी लताड़ आहे। उन खां पोइ तव्हां प्रिया कुमारी जो ॾिसो प्रिया कुमारी खां वधीक अञा वधीक प्रिया कुमारी हिकिड़ो मतिलबु नोटेबल इशू ते इशू ॻाल्हि जो क्लियर थियल आहे पर उन खां वधीक ॿी मिसिंग आहिनि छोकिरियूं जंहिंजो अचनि ई कोन थियूं जंहिंजा नाला अचनि ई कोन था। प्रिया कुमारी जा वालिदैन केतिरा परेशान आहिनि। अगरि कंहिंजे घर मां का न्याणी थी वञे हली त उहे केतिरा परेशान हूंदा तव्हां ॿुधायो।